چاند جیسا ہنسی جس کا رخسار ہے، پیر عطار ہے، دل کا شو دل نشی جس کی گفتار ہے، پیر عطار۔ صلو علی الحبیب صلی اللہ تعالی علی محمد صلی اللہ تعالی علیہ وسلم۔ الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ پیارے اسلامی بھائیو، الحمدللہ دعوت اسلامی ایک عالمگیر غیر سیاسی تحریک ہے۔ دعوت اسلامی جو دینی کم مختلف علاقن میں، مختلف ملکن میں، مختلف زبانن میں تحریرات کے ذریعے نیکی جی دعوت جو پیغام عام تھی رہا ہے۔ الحمدللہ دعوت اسلامی جو سوشل میڈیا جو پیج سندھی پیج، ان پیج کے ذریعے انشاءاللہ اج اسی رکن شورا حاجی اطہر علی طاری ان سے کچھ گفتگو کنداسیں، کچھ بالخصوص ماہ رمضان مبارک میں شیخ طریقت امیر اہل سنت مولانا محمد الیاس ستار قادری دامت برکاتہم عالیہ کی ولادت کی تاریخ بھی ہے، دعوت اسلامی والا محبت شوق سے ان ڈینہں کے خوشی جو اظہار کندا ہیں۔ تو ان حوالے سے بھی کچھ سوالات امیر اہل سنت ولی کامل مولانا محمد الیاس ستار قادری دامت برکاتہم عالیہ کے سیرت کے حوالے سے اوہاں جی سوانح حیات کے حوالے سے کچھ چیوں انشاءاللہ اسی سوالات جوابات کی صورت میں ترکیب ٹھائنداسیں تاکہ اسلامی بار اہل محبت اسلام بارن جی معلومات میں ودیک اضافہ ہوتے۔ صلو علی الحبیب صلی اللہ تعالی علی محمد صلی اللہ علیہ آلہ وصحبہ وبارک۔ اطہر بھائی، الحمدللہ کہ بزرگ جو قول ہے تو جتے اللہ تعالیٰ جو نیک بان جو ذکر خیر تھیندا ہے اتے رحمت جو نزول تھیندو ہے۔ بے شک اج الحمدللہ شیخ طریقت امیر اہل سنت مولانا محمد الیاس ستار قادری دامت برکاتہم عالیہ سوانح حیات سے جے حوالے سے کچھ انشاءاللہ اسی گفتگو کناسیں۔ عوام میں جیکیاں کچھ اسلام بارن میں کچھ شیوں معلومات جلائیں ہوندیوں وہ ماں عرض کیاں تو انشاءاللہ اوہاں جے ذریعے سے اوہاں جے گفتگو جے جوابات بدھی کرے کئی اسلام بار مستفیض تھیندا انشاءاللہ۔ انشاءاللہ عز و جل انشاءاللہ۔ اچھا وہاں شاید مایو تو اساں جی پاکستان جے صوبے سندھ میں دعوت اسلامی جو مین مرکز کراچی میں ہے۔ الحمدللہ امیر اہل سنت امیر دعوت اسلامی مولانا محمد الیاس ستار قادری دامت برکاتہم عالیہ انہن جی بھی یہ خبر ہے جکا اسی معلومات بھی ہے کتاب میں پڑھیو تو اوہاں جی جکا ولادت ہے وہ بھی صوبے سندھ میں تھی ہے۔ اوہاں ان جے حوالے سے کچھ ٻدھائیندو تو امیر اہل سنت جی ولادت کتھے تھی؟ ماشاءاللہ سبنی کا پہری تو سوشل میڈیا سندھی جے ناظرین جی خدمتن میں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ اللہ تبارک و تعالیٰ جی اوہاں سبنی تے رحمت ہوجے ऐं اللہ جے نیک بانن جے صدقے اساں سبنی جی مغفرت تھے۔ मां बरकत भाई जो शुक्रिया अदा करियां थो त साईं जिन यादि फरमायो ऐं असां मिली अल्हम्दुलिल्लाह अलाह जे हिकिड़े नेक बाने जो तस्करो करियूं पिया जंहिंजी बरकतुनि सां अल्हम्दुलिल्लाह लखे लख मुसलमान अलाह ऐं हुन जे महबूब अली सलातु वसलाम जिन जी मुबारक राह ते आया आहिनि। यकीनन इहा सिंध धरती जेकी पंहिंजे अंदरि ॾाढी बरकतूं रखे थी, ॾाढी अल्हम्दुलिल्लाह ज़रख़ेज़ी रखे थी ऐं अलाह ताला जी रहमत सां सदियुनि खां हिते असां ॾिसंदा पिया अचूं त अहिड़ा अहिड़ा औलिया अल्लाह, अहिड़ा अहिड़ा सूफ़िया, अहिड़ा अहिड़ा बुज़ुर्ग अल्हम्दुलिल्लाह पैदा थिया ऐं किथां न किथां माइग्रेट करे बि हिन मुबारक ज़मीन ते आबाद थिया। सैयदना अब्दुल्ला शाह गाज़ी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां वठी सैयदना लाल शाहबाज़ कलंदर रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़ी मुबारक हस्तियूं बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन किथां किथां हिजरतूं करे हिन मुबारक ज़मीन ते आया ऐं हिते पंहिंजो मस्कन बणायूं। त जनाबी शेख कामिल शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया यकीनन मौजूदा सदीअ जा हिकिड़ा ॾाढा वॾा बुज़ुर्ग आहिनि। हिकिड़ी अहिड़ी इनक़लाबी शख़्सियत आहिनि जंहिंजी ज़ात में एॾियूं बरकतूं आहिनि जो अल्लाह तबारक व ताला जी ख़ासि रहमतूं आहिनि माशाअल्लाह। ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे त अल्हम्दुलिल्लाह शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया जी मुबारक हस्ती बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सिंध जी मुबारक धरतीअ ते पैदा थिया। जी हा, अव्हां जो जेको जाइ विलादत आहे हू कराची आहे ऐं कराची अल्हम्दुलिल्लाह सिंध जो दारुल ख़िलाफ़ा बि आहे ऐं सिंध में आहे। त हिन लिहाज़ सां अल्हम्दुलिल्लाह ज़माने जी एॾी वॾी हस्तीअ जो असांजे सिंध में पैदा थियणु यकीनन असां सिंध वासियुनि जे लाइ ॾाढी वॾी नेमत आहे। हिन ते असां जेतिरो रब तबारक व तआला जो शुक्र अदा कयूं ही घटि आहे जो अल्लाह तबारक व तआला अहिड़ी प्यारी हस्ती असांखे अता फ़रमाई आहे। माशाअल्लाह मरहबा अल्हम्दुलिल्लाह। ऐं सिंध जी इहा बि ख़ुशकिस्मती चइबी त जेको दावत इस्लामी जो आलमी मरकज़ आहे उहो बि असांजे सिंध ते कराची शहर जी आलमी मदनी मरकज़ हिते आहे।
दीन जो कमु हितां शुरू थियो आहे। रब जी रहमत सां हिन सिंध धरतीअ तां ई अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जॾहिं 1980 में माशाअल्लाह अज़्ज़ वजल दावत इस्लामिया जी बुनियाद रखी त साईं हितां ई कमु शुरू फरमायो माशाअल्लाह। त यकीनन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा, अमीर अहले सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास अत्तर क़ादिर दामत बरकातुहुल आलिया जी विलादत जी तारीख़ कहिड़ी आहे ऐं इस्लामी भाउरनि में दावत इस्लामी भाउरनि में रमज़ान जी 26 तारीख़ जे हिसाब सां हिकु ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि विलादत। अवाम ॿुधाईंदो त अमीर अहले सुन्नत जी विलादत जी तारीख़ कहिड़ी आहे ऐं अवाम त उमूमन जेका सालगिरह या ख़ुशी विलादत जी तारीख़ जेका सम्झनि उहो ज़्यादातर अंग्रेज़ी तारीख़ जे हिसाब सां ई पंहिंजी ईसवी तारीख़ जे हिसाब सां कंदा आहिनि, लेकिन हिते असीं 26 रमज़ान जो ॿुधो आहे। इन हवाले सां कुझु ॿुधायो। माशाअल्लाह अज़्ज़ वजल। जी हाँ, यकीनन ही 26 रमज़ानुल मुबारक जेकी दुनिया दावत इस्लामिया में ॾाढी अल्हम्दुलिल्लाह महबतुनि ऐं अक़ीदतुनि सां मल्हाई वेंदी आहे। ही 26 रमज़ानुल मुबारक ही उहा तारीख़ आहे जंहिं ते जनाब शेख कामिल शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी विलादत थी। 26 रमज़ानुल मुबारक मुताबिक़ 12 जुलाई सन 1950 ते शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कराची में ॼावा हुया। अच्छा, अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया खे अल्लाह तबारक तआला जेका इज़्ज़त ॾिनी ऐं जेको हिन वक़्तु मशहूरी आहे दुनिया में, पाकिस्तान में, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में। अच्छा, दावत इस्लामी शुरात बि हितां कराची खां थी, त छा अवां ॿुधाईंदो त पहिरीं शुरात दावत इस्लाम जी हितां ई थी, त सिंध जे कुंड कुर्श में या सिंध जे अक्सर शहरनि में दावत इस्लामी जो पैगाम आहे ऐं छा ख़ुदि अमीर अहले सुन्नत ही वञी नेकी जी दावत ॾिनी उते पहुचाई आहे? माशाअल्लाह अज़्ज़ वजल। ॾाढी प्यारी ॻाल्हि अवां इरशाद फरमाई। छो जो जीअं दावत इस्लामी जो सफ़र शुरू थियो 1980 खां, त शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया अव्वलन त कराचीअ जे ई मुख़्तलिफ़ इलाक़नि में वञी हुते जे आशिक़ान रसूल खे नेकी जी दावत ॾींदा रहिया। हिन खां पोइ साईं जो सफ़र अल्हम्दुलिल्लाह सिंध जी तरफ़ ई थियो ऐं साईं जिन पाण कॾहिं कॾहिं हिन ॻाल्हि जो इज़हार फरमाईंदा आहिनि त मूंखे हैदराबाद वारनि दावत ॾिनी ऐं उहा हैदराबाद अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाज़िर थियोसि। त अंडरस्टूड हैदराबाद बि सिंध में, त सभिनी खां पहिरीं जेकी साईं खे दावत मिली उहा हैदराबाद जी मिली ऐं उहा हैदराबाद माशाअल्लाह पंहिंजे ओॾी महिल जे आशिक़ान रसूल खे वठी हैदराबाद अल्हम्दुलिल्लाह बयानु करण जे लाइ विया। ऐं दावत इस्लामी जो जेको अहम तरीन कमु आहे मदनी क़ाफ़िलो, छो जो असांजो मदनी मक़सदु छा आहे, मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिशि करणी आहे इंशा अल्लाह अज़्ज़ वजल। त हिन अज़ीम मक़सद जी बजा आवरीअ जे लाइ जेको अज़ीम कमु आहे मदनी क़ाफ़िलो, जराहे ख़ुदा जा सफ़र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन थींदा आहिनि ऐं आशिक़ान रसूल अहिड़ा बि आहिनि जेके वक़फ़े मदीना थी वेंदा आहिनि, सॼी हयाती अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी राह में सफ़र कंदा आहिनि। अहिड़ा बि आहिनि जेके 12 महीननि जे लाइ मदनी क़ाफ़िले में सफ़र कनि था, अहिड़ा बि आहिनि जेके 92 ॾींहंनि जे लाइ मदनी क़ाफ़िले में सफ़र कनि था, अहिड़ा बि आहिनि जेके पूरे हिकिड़े महीने जे लाइ मदनी क़ाफ़िले में सफ़र कनि था, अहिड़ा बि आहिनि जेके 3 ॾींहं जे मदनी क़ाफ़िले में सफ़र कनि था। तव्हांखे ख़ुशी थींदी त हीअ मदनी क़ाफ़िले जी जेकी हिस्ट्री आहे त ओॾी महिल पहिरीं 4 ॾींहंनि जा मदनी क़ाफ़िला अल्हम्दुलिल्लाह सफ़र कंदा हुआ ऐं जॾहिं मदनी क़ाफ़िले जी प्लानिंग थियणी त हिन जो शेड्यूल कीअं थियणु खपे, हिन में छा हुजणु खपे, छा न हुजणु खपे, केॾी महिल सुम्हणु खपे, केॾी महिल जाॻणु खपे, केॾी महिल कहिड़ो हल्को लॻणु खपे, ॿाहिरि केॾी महिल वञणु खपे, अंदरि केॾी महिल दर्स ॾियणु खपे, मदनी क़ाफ़िले जे शुरका इस्लामी भाइरनि जी ख़ैरखाईअ जो निज़ाम छा हुजे, कीअं हुजे, हीअ सॼो कुझु जेको तव्हां मदनी क़ाफ़िले में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ॾिसंदा आहियो, अव्हांखे ख़ुशी थींदी त अल्हम्दुलिल्लाह शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया कराचीअ मां सफ़र करे पहिरियों मदनी क़ाफ़िलो अंदरूनी सिंध जे हिकिड़े इलाइक़े खोस्की जेको बदीन वटि शहर आहे अल्हम्दुलिल्लाह हुते विया हुआ। हुते जा आशिक़ान रसूल अॼु बि माशाअल्लाह अज़्ज़ वजल शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया जे हुन सफ़र खे यादि कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला बरकतूं अता फरमाई। हिन खां अलावा माशाअल्लाह अज़्ज़ वजल असां ॾिसूं था जॾहिं असां मदनी माहौल में आयासीं त मूंखे यादि आहे त 1986 में असां अल्हम्दुलिल्लाह मदनी माहौल में आयासीं, नेकीअ जे माहौल में आयासीं, दीनी माहौल में आयासीं। त असां चयो जो नवाब शाह मां आहियूं त असांखे यादि आहे त अल्हम्दुलिल्लाह ओॾी महिल बि सरकार शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया मुख़्तलिफ़ शहरनि जो सफ़र कंदे 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 अल्हम्दुलिल्लाह अंदरूनी सिंध मां सफ़र कंदे 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 पोइ पंजाब में दाख़िल थींदा हुआ ऐं हर साल अव्हांजो हिकिड़ो शेड्यूल हूंदो हो ऐं माशाअल्लाह सिंध जा आशिक़ान रसूल ॼाणीनि था। आउं चवां थो त कहिड़ो नंढो वॾो शहर आहे जंहिंमें जनाब शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया जी तशरीफ़ आवरी न थी आहे, बल्कि पुठियनि ॾींहंनि में असां बरकत भाई हाज़िर थियासीं, मुख़्तलिफ़ शहरनि जो जदवल हो ऐं बयानात जे लाइ आउं हाज़िर थियुसि त हिकिड़ो नंढड़ो शहर मीरपुर ख़ासि खां बि घटि में घटि अॻियां
कोट ग़ुलाम मोहम्मद ऐं कोट ग़ुलाम मोहम्मद खां बॻियां मूंखे नालो विसरी वियो आहे, मां यादि करण जी कोशिशि करियां पियो इलाही देरि खां, मूंखे नालो यादि कोन पियो अचे। हुते मूंखे ख़बर पई, हुते जे आशिक़ान रसूल मूंखे ॿुधायो त 1983 या 82 में जॾहिं अञा दावत इस्लामी जो आगाज़ थियो हो, ओॾी महिल शेख कामिल दामद बरकातुहुल आलिया 2 ॾींहंनि जो इज्तिमा हुते कयो 82-83 में। हुन खां पोइ त सिंध सतह ते काफ़ी इज्तिमा थिया आहिनि, हैदराबाद में अल्हम्दुलिल्लाह बाग़ मुस्तफ़ा ग्राउंड में थिया आहिनि, वॾा वॾा इज्तिमा माशाअल्लाह जेके रोडनि ते थिया आहिनि, ग्राउंडनि में थिया आहिनि। अल्लाह जी रहमत सां अल्लाह शेख कामिल खे शाद ऐं आबाद रखे त इंशाअल्लाह इहे थींदा बि रहंदा। पर असां ॾिसूं था त 1980 खां जेको सफ़र शुरू थियो आहे, अॼु 2023 अची वियो आहे। अल्लाह जी रहमत सां अल्हम्दुलिल्लाह इहो सफ़र रुकियो न आहे, बल्कि अॻियां वधंदो ई वधंदो रहियो आहे। ऐं हिन में यकीनन कराची सां गॾोगॾु अंदरूने सिंध में शेख कामिल जा जेके मुबारक क़दम लॻा आहिनि, हुन जी बरकतुनि सां अल्हम्दुलिल्लाह कमनि में अल्हम्दुलिल्लाह तरक़ी आहे। अल्लाह जी यानी इन मां मुराद इहा आहे त अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुम आलिया शुरुआत जेका दावत इस्लामी दीन जी कई, वो कराची खां और अंदरूनी सिंध में ऐं पोइ पंजाब, हिन वक़्तु दावत इस्लामी जो कमु केसि ताईं आहे? बिल्कुलु बिल्कुलु साईं, अव्हांखे ख़ुशी थींदी त अल्हम्दुलिल्लाह अगरि असां पंहिंजी जेको IT डिपार्टमेंट आहे ऐं IT डिपार्टमेंट जे तहत जेतिरी बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वेबसाइट जे ज़रिए असांजी रीच आहे, त हू दुनिया जो हू कहिड़ो मुल्क आहे जिते दावत इस्लामीअ जो पैगाम न पहुतल आहे। सर ही फैक्ट आहिनि, ही इमोशनल ॻाल्हि कोन पियो करियां, ही फैक्ट आहिनि। IT डिपार्टमेंट जी तरफ़ां जेकी अल्हम्दुलिल्लाह असांखे मंथली रिपोर्ट मिले थी, हुन में दावत इस्लामीअ जे पैगाम खे दुनिया जे हर नंढे वॾे मुल्क में जिते बि अल्हम्दुलिल्लाह मुसलमान रहनि था, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम रहनि था, हू वेबसाइट जे ज़रिए, असांजे मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए अल्हम्दुलिल्लाह असांजो पैगाम हुते पहुचे थो। ऐं असांजी जेको बैरून मुल्क जी मजलिस आहे, जेकी पूरे ओवरसीज़ जे अल्हम्दुलिल्लाह सिस्टम खे कंट्रोल करे पई, हुननि जी तरकीब जे मुताबिक़ त 65 जे क़रीब मुल्क त उहे आहिनि जिते असांजो प्रॉपर नेटवर्क आहे, जिते अल्हम्दुलिल्लाह ग्रॉस रूट लेवल खां वठी ऐं कंट्री लेवल ताईं कुझु न कुझु ज़िम्मेदार मौजूदु आहिनि। हुते इंस्टीट्यूट्स मौजूदु आहिनि, हुते जामियतुल मदीना मौजूदु आहिनि, हुते मदरसतुल मदीना मौजूदु आहिनि, 7 मुल्कनि में त दारुल मदीना मौजूदु आहिनि अल्लाह ताला जी रहमत सां। त हीअं अल्लाह जी रहमत सां मदनी कमु वधे पियो, अल्लाह जी रहमत सां अल्हम्दुलिल्लाह। इन मां मुराद इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह जेको दावत इस्लामी जो कमु सूबे सिंध मां शुरू थियो, उहो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पहुतो, ऐं न सिर्फ़ ई उर्दू, सिंधी ऐं मुख़्तलिफ़ ज़बानुनि में दावत इस्लामी। माशाअल्लाह, माशा ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे इरशाद फरमाई। न सिर्फ़ु मुख़्तलिफ़ ज़बानुनि में, बल्कि अव्हांखे ख़ुशी थींदी माशाअल्लाह, बरकत भाई असांजा उहे इस्लामी भाइरनि, अल्लाह हिननि खे बरकत अता फरमाए। त दावत इस्लामी जो जेको ट्रांसलेशन डिपार्टमेंट आहे, त हींअर त अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 47 लैंग्वेजिस में दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह लिटरेचर खे, जेके उलमा अहले सुन्नत जो, अकाबिरीन अहले सुन्नत जो, पाण शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया जो जेको लिटरेचर, जेको अरबी में आहे, जेको फ़ारसी में आहे, जेको उर्दू में आहे, बिलख़ुसूस उन्हनि खे अल्हम्दुलिल्लाह दुनिया जी अबाउट 47 लैंग्वेजिस में ट्रांसलेट करे पई। अल्लाह जी रहमत सां दुनिया भर में ही कमु हले पियो। असांजे बरकत भाई जो ही माशाअल्लाह रखियल जेको आहे न इहो इदारो आहे, अल्लाह ताला हिननि खे वधीक बरकतूं अता फरमाए। हिननि जी बरकतुनि सां माशाअल्लाह तक़रीबन 47 ज़बानुनि में दीन जो लिटरेचर सॼी दुनिया में आम थी रहियो आहे। क़ुरान करीम जो प्रोजेक्ट अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे, अहादीस तय्यबा जो प्रोजेक्ट हली रहियो आहे, अख़लाक़ियात ऐं तसव्वुफ़ जा जेके प्रोजेक्ट आहिनि उहे हली रहिया आहिनि। उहे इंशाअल्लाह अवां जॾहिं दावत इस्लामी जे वेबसाइट ते वेंदा ऐं ई बुक लाइब्रेरी जे सेक्शन में वेंदा, त तव्हांखे बख़ूबी अंदाज़ो थी वेंदो त जेकी ॻाल्हि असां कयूं पिया इहा प्रॉपर आहे, ऐं हीअं कीअं दुनिया अल्हम्दुलिल्लाह साईं जी बरकतुनि सां इस्तिफ़ादो करे पई। अवां पाण ॾिसी सघो था अल्हम्दुलिल्लाह। तरबियत 1990 में आउं मैट्रिक क्लास में पढ़ंदो हुयुसि, अल्हम्दुलिल्लाह 9th खां वठी दावत इस्लामी जे माहौल जे करे शुरू थियासीं। मैट्रिक पढ़ंदो हुयुसि, मुंहिंजी उमिरि ज़ाहिर एतिरी वॾी बि न हुई। मोहल्ले में दावत इस्लामी जे मदरस मदीना बालिगान जे ज़रिए मदनी माहौल जे क़रीब आयासीं। उन वक़्तु असांजे इलाइक़े में फैज़ान सुन्नत नंढी साइज़ में उर्दू यादि आहे ॻाल्हि बात 90 रुपए में इस्लाम वारनि सां मिली करे ख़रीद कयो। अच्छा, असां जॾहिं हासिल कई त 70 रुपया थी, हा तक़रीबन जे क़रीब। अच्छा, जॾहिं वरितोसीं त असां मोहल्ले जी मस्जिद में दर्श, मुंहिंजी उर्दू एतिरी मतिलबु रीडिंग जेको आहे न पावर एतिरी न हुई, त इस्लामाबाद हिकु ॿ हुया, उन सां शौक़ु ते यार दर्स असां बि ॾियूं न। हिकु हू मास्टर थियल हुयो, उहो इस्लामाबाद ईंदो हुयो, पोइ उन खां मां बि वरी प्रैक्टिस कंदो हुयुमि। पोइ कुझु ॾींहं मां दर्स ॾिनो त मुंहिंजी दिलि में हिकिड़ो शौक़ु पैदा थियो, यार मां दर्स कंटिन्यू ॾियां माशाअल्लाह। लेकिन बाद में हिकिड़ी क़रीब दावत इस्लामी जे माहौल में हिकु जज़्बो हुयो त क़रीब मस्जिदनि में बि दर्स जो रमज़ान जो महीनो हुयो, अल्हम्दुलिल्लाह रमज़ान जी निस्बत सां, त क़रीब हिकु खजी लाड़काने शहर में खजी वारी मस्जिद, मदीना नालो हुयो, मदीना मस्जिद,
उन मस्जिद में वियुमि, उते जॾहिं फिज़ान सुन्नत मां उर्दू में दर्स ॾिनो त उते कुझु वॾी उमिरि जा बुज़ुर्ग बि हुया, वॾी उमिरि वारा। उन्हनि चयो साईं असांखे उर्दू एतिरी सम्झ में नथी अचे, सिंधी में तव्हां दर्स ॾियो। अल्लाह अल्लाह अल्लाह। पीर आ मुंहिंजो पीर आ। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहू आलिया पंहिंजे मदनी मुज़ाकिरे में, बयानात में या कॾहिं कॾहिं गुफ़्तगू में सिंधी अल्फाज़ बि फरमाईंदा। जी हाँ, छा अमीर अहले सुन्नत खे सिंधी ईंदी आहे? अगर आऊं मुरीद थी अर्ज़ करिया त आऊं चवां त मुंहिंजे मुर्शिद खे छा नथो अचे। सुभान अल्लाह। बेशक को मुसलमाननि में जीअं ॿोध आई सिंध में ऐं पंजाब जो कुझु इलाइक़नि में, या ॿियूं जेके आज़माइशूं अचनि थियूं, छा इन हवाले सां बि दावत इस्लामी कुझु ख़िदमत करे रही आहे? खुदा न ख़ास्ता किथे आयल ॿोॾ हुजे, दावत इस्लामीअ जो FGRF डिपार्टमेंट मुसलमाननि जी ख़ैरखाई जे लाइ, दिलजोई जे लाइ मौजूदु आहे।